ब्रेकिंग न्यूज़ आहे मिठी मावा सां शेयर कयूं पिया। इस्लाम कोट वासियुनि ते मुबैना चोरी जो केस दाख़िल थियण ख़िलाफ़ वारसनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। FIR में ॼाणायल सूमार ऐं ख़मीसो बजीर जे वारिस औरतुनि ॿारड़नि समेत थरकोल ॾांहुं वेंदड़ रोड बंदि करे छॾियो आहे। अहम ख़बर मां किरियूं पिया मिठी मां, जिते इस्लाम कोट वासियुनि ते मुबैना चोरी जो केस दाख़िल थियण ख़िलाफ़ वारसनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे। FIR में ॼाणायल सूमार ऐं ख़मीसो बजीर जे वारिस औरतुनि ऐं ॿारड़नि समेत थरकोल ॾांहुं वेंदड़ रोड बंदि कयो वियो आहे। एक भेरो ॿीहर अव्हांखे आगाह कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे मिठी मां। इस्लाम कोट वासियुनि ते मुबैना चोरी जो केस दाख़िल थियण ख़िलाफ़ वारसनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे। FIR में ॼाणायल सूमार ऐं ख़मीसो बजीर जे वारिस औरतुनि ऐं ॿारड़नि थरकोल ॾांहुं वेंदड़ रोड बंदि करे छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ मिठी मावा सां शेयर कयूं पिया। इस्लाम कोट वासियुनि ते मुबैना चोरी जो केस दाख़िल थियण ख़िलाफ़ वारसनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे। FIR में ॼाणायल सूमार ऐं ख़मीसो बजीर जे वारिस औरतुनि ऐं ॿारड़नि समेत थरकोल ॾांहुं वेंदड़ रोड बंदि करे छॾियो आहे। इस्लाम कोट वासियुनि मुबैना चोरी जो केस दाख़िल थियण ख़िलाफ़ वारसनि एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो हयो आहे। FIR में ॼाणायल सूमार ऐं ख़मीसो बजीर जे वारिस औरतुनि ऐं ॿारनि समेत थरकोल ॾांहुं वेंदड़ रोड बंदि करे छॾियो आहे। इस्लाम कोट वासी सूमार बजीर ख़मीसो बजीर ते मुबैना चोरी जो केस दाख़िल थियण ख़िलाफ़ वारसनि एहतिजाज करे रोड बंदि करे धरणो हयो आहे। अहम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया मिठी मां। इस्लाम कोट वासियुनि ते मुबैना चोरी जो केस दाख़िल थियण ख़िलाफ़ वारसनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो आहे।